ठरी मीरवा मां ख़बर ॾींदड़ ठरी मीरवा में NTS उस्तादन पारां 2013 जी टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जा प्ले कार्ड खणी पंहिंजे हक़नि लाइ एहतजाज कयो। JST PST टेस्ट पास ऑफर ऑर्डर न मिलण ते उम्मीदवारनि एहतजाज कयो। टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि बशीर शर, असलम शर, मुनीर अहमद, जावेद हुसैन ऐं ॿियनि एहतजाज कयो, जिते हिननि चयो त असां 2013 में NTS उस्तादनि जी टेस्ट पास कई हुई। हाणे तालीम खाते पारां BA जे 40 उम्मीदवारनि खे अहल करार ॾिनो पियो वञे, जॾहिं त असांखे 60 खां 98 मार्कूं खयूं आहिनि। असांखे नज़रअंदाज कयो पियो वञे। सिंध हाईकोर्ट, हैदराबाद हाईकोर्ट, लाड़काणो ऐं सखर NTS जे उम्मीदवारनि जे हक़ में फ़ैसिला ॾिना आहिनि, पर हुकूमत हिन वक़्त ताईं कोर्टुनि जे हुकमनि ते अमल नाहे कयो। असां 60, 70, 90 खां वधीक मार्कूं खयूं आहिनि, पर अफ़सोस असांखे ऑफर ऑर्डर नथा ॾिना वञनि। जेकॾहिं असांखे हक़ न ॾिनो वियो त असां 30 मई ते वज़ीर आला सिंध हाउस जे अॻियां पुरअमन एहतजाज कंदासीं। एहतजाज में अयाज़ अली, साजिद हुसैन, अली हसन, कलीमुल्लाह, शफ़ीक अहमद ऐं ॿियनि शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।